या अल्लाह जेकी मंझ जहान से तारीअ तगे तुंहिंजे लुत्फ़ जे लतीफ़ चे तो में त कमी आहे कान अदले न छुटा कर को फेरो फज़ल जो महबूब जे सदके में या अल्लाह अज असांजा खैल त खाली न मोटाए हसन मीर हुसैन जे सदके में असांजा खैल त खाली न मोटाए जंहिं इरादे नियत सां असां पंहिंजे मिठड़े मरहूम मग़फ़ूर सिंह गुल मोहम्मद साईं जे रूहानियत के फ़रत ॾियण लाइ जन्नत में आला मक़ाम दर्जे नसीब करण जे लाइ हथड़ा कया आहिनि असांजा क़बूल फरमाए अॼु जुमिले जमात जा बेड़ा पार फरमाए साईं जन जे भाइरनि बचड़नि अज़ीज़नि ऐं दोस्तनि खे आबाद रख जिन हिन महिल हिन घड़ी पंहिंजे अखियुनि मां निंड कढी तुंहिंजे बारगाह इलाही में हथड़ा कया आहिनि क़बूल फरमाए मुंहिंजी दुआ क़बूल ऐं मंज़ूर फरमाए सल्लल्लाहु तआला अला हबीबिही ख़ैर ख़ल्क़िही व नूर अर्शिही व ज़ीनत फ़र्शिही व अफ़ज़लुल अंबिया वल मुरसलीन सय्यदना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि अजमईन आमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजी सलाह त हिन खे परे कयोसि हिन खे न न न लाउड सही न आहे बस हाँ बस सही अच्छा अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला मन कान नबिय्यन व आदम बैनल माइ वत्तीन अजमलल अजमलीन व अकमलल अकमलीन सय्यदिना व नबियना व मौलाना व महबूबना व हबीबना व तबीबना व शाफियना व नाफियना व हादियना व नूरना व नूर अव्वलिना व नूर आखिरिना व नूर ज़ाहिरिना व नूर बातिनिना व नूर सय्यदिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि व औलिया उम्मतिहि व मलाइकतिहि व कुतुबिहि व रुसुलिहि व जमीउल अंबिया वल मुरसलीन अजमईन सुभान अल्लाह सुभान अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्र वस्सलाह इन्नल्लाहा मअस-साबिरीन आमदु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिन शाहिदीन व शाकिरीन व ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन भलियों जायूं माइरूं सदियों सालिहन महशर जे मैदान में उन्हनी ॾाज मिलन ॿियनि वीचारनि ओजागा अजाया कया कुर्ब जे कन तिनखे खिली खीकार जे नाहे तलब ताम जी रुगो पाणी ढुक प्यारे पोइ जेको दिलि सां सारे तंहिंखे जायूं ॾिजन जीअ में नून नसीबनि वारनि खे
हिय महफ़िल आ नसीब न त काॾे मुंहुं तुंहिंजो मुंहिंजो काॾे होत हबीब मिसकीन मुबारक थई लख दफ़ा चओ ॾे 20 दफ़ा वरीब छो त अदा ग़ुलाम नबी मिसकीन चवे असां ज़ोर हुयासीं ग़रीब पर अचण साण हबीब पंहिंजी उम्मत आसूदी रखी पढ़िया पर करिया की न की तोड़े पढ़न चीन हुब जंहिंखे नाहे हैदर सां तिनखे मिलंदो बि कुझु कीन जंहिंजो दस्तगीर ते यकीन उहे अणपढ़िया बि आलिम थी विया वाजिबुल एहतराम उलमा इकराम मुझे महबूब जा परवानो अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू जियां त सब तारीफ़ अल्लाह अज़्ज़ व जल फी शानहू अमन वालहू ला जेको तव्हां असां सभिनी जहान जो मालिक ख़ालिक क़ादिर करीम दुरूद मथे नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे आल अहल बैतन दे जंहिंजे सदके में तो असां के रब करीम हीअ महबत वारी महफ़िल नसीब फरमाई आउं हिकु अर्ज़ु कयां अवां आलमनि जा बयान ॿुधा नात खाननि जो नात ॿुधी पर असांजे महबूब जे बचड़े इमाम आली मकाम जे बारे में जे सब्र में ऐं शहादत जे बारे में मूं हिन आजिज़ बेकार जेका क़ुरान करीम मां कुझु चंद अल्फाज तिलावत जी शरफ़ नसीब थियो दुआ कयो त अल्लाह तबारक ताला इन मफ़हूम ते हक़ीक़त ते अमल ऐं हिदायत नसीब फरमाए छो जो खुदावंद करीम भी पंहिंजे पाक कलाम में फरमायो आहे पंहिंजे बाने सां ईमान वारे सां पंहिंजे दोस्तनि सां पंहिंजे क़रीब रहण वारनि सां गुफ़्तगू कंदे फरमायो ए ईमान वारो अव्हां खे ॾुखियो वक़्तु अची वञे तकलीफ़ मुश्किलात अची वञे बीमारी वबा वकोड़े वञे उन बुख तव्हांखे सुकाए छॾे हाय घोड़ा न कयो वावेला न कयो शोर शराबो न कयो पाण खे धक न हणो तव्हां निमाज़ खां मदद वठो सब्र खां भी मदद वठो बेशक सब्र कंद सां मां रब करीम गॾु आहियां अॼु हीअ महबूब जे बचड़नि ऐं सुहिणे दस्तगीर जे यारीअ जे उनवान मुताबिक़ असां ईसाले सवाब असांजे मिठड़े मरहूम साईं गुल मोहम्मद साईं खे पहुचाइण जे लाइ ही तरीक़ो वरितो आहे ही वसीलो वरितो आहे जहिड़े तरीक़े सां करबला जे जवान जे बचड़े काबतुल्लाह शरीफ में तवाफ़ कंदे 7 चकर काॾे इमाम ज़ैनुल आबिदीन इब्राहिमी कदमनि ते नफ़ल पढ़ियो आहे नफ़ल पढ़ी गोॾड़ा भञी मुंहिंजे पुंडल पिरीअ ते सलात पढ़णु शुरू कयईं दिलि खोले चओ सुभान अल्लाह ॻाल्हि वणी वञे त ॾाढियां चओ सुभान अल्लाह जेॾी महिल महबूब जे बचड़े सलात ते पढ़ी त हातिम सखीअ जो बि ॾोहिटो उहो बि तवाफ़ काटे इब्राहिमी कदमनि ते नफ़ल पढ़ी सुहिणे ज़ैनुल आबिदीन जे भरसां वेठो हाणे जॾहिं नवां माण्हू गॾु वेहंदा आहिनि त पुछा कंदा आहिनि त सुहिणे ज़ैनुल आबिदीन फरमायो ए अदा अव्हां जो नालो छा आहे केरु आहियो किथां आहियो चई मां उन सखीअ जो ॾोहिटो आहियां
जंहिंजे सखा जा 40 दरवाज़ा साहिल मंगेदार पैनो फ़कीर स्वाली दरवाज़े ते अची झोल चले बीहे भरे ॾींदो हो। वरी साॻो ॿिए दरवाज़े तां वठी भरे ॾींदो हो। वरी 3 ते अचे भरे ॾींदो हो। तव्हांजो 40 दरवाज़नि ते अची उहे झोल भरे अचे वठे त उहो सखी जवाबु न ॾींदो हो त हिकिड़े सखीअ जा दरवाज़ा आहिनि, हिकिड़े तां वटि ॿिए तरह जी ज़रूरत न आहे। न 40 दरवाज़नि तां वठंदो झोल भरिजी मिलंदा हा। एॾो सखी हुयो। हाणे चई कई पंहिंजा अल्फाज़ बंदि। हाणे वरी थो पुछे उहो आत्म सखीअ जो ॾोहिटो त सुहिणी सूरत वारा अव्हां केरु आहियो, अव्हांजो नालो छा आहे? कि जहिड़े तूं सखीअ जो ॾोहिटो ई मां बि इन सखीअ जे उन सखीअ जो ॾोहिटो आहियां जंहिंजे रहमत जो सखा जो दर ई हिकिड़ो आहे। दर ई हिकिड़ो आहे। तुंहिंजे नाने जी सखा जा 40 दरवाज़ा, उन 40 दरवाज़नि तां झोल भरे वठे तॾहिं बि साहिल जो पेट न भरिजे। पर ख़ुदा जी ज़ात जो कसम मुंहिंजे नाने जे दरवाज़े तां जेको हिकु दफ़ो लब वठे ॾींहुं क़यामत ताईं ॿिए दरवाज़े ते वञण जी ज़रूरत ई न आहे। हीउ उनजो बचिड़ो आहे, सभु कंहिंखे ख़बर आहे। अलीअ जो बचिड़ो आहे, नंढे खे बि ख़बर आहे, वॾे खे बि ख़बर आहे, अमीर खे बि ख़बर आहे, ग़रीब खे बि ख़बर आहे, आलिम खे बि ख़बर आहे, जाहिल खे बि ख़बर आहे, पीर खे बि ख़बर आहे, फ़क़ीर खे बि ख़बर आहे, मर्द खे बि ख़बर आहे, औरत खे बि ख़बर आहे, नंढड़े खे बि ख़बर आहे, वॾे खे बि ख़बर आहे, जवान खे बि ख़बर आहे, पोड़े खे बि ख़बर आहे त अलीअ जी पैदाश अल्लाह जे घर काबे में थी आहे। पाक घर काबे में थी आहे। पर अली सुनो अख नथो पटे, अख न पटियाई। अम्मा साण हवेली में खणी आई आहे, अलिया अख न पटी आहे। मुंहिंजे महबूब अञा नबूअत जो ऐलान ई न कयो आहे, अञा क़ुरान नाज़िल न थियो आहे, अञा पिरीं कलमे जो हुकुम न फरमायो आहे। पंहिंजे चाचे अबू तालिब जे घर में कदम रखियो आहे। ओ चाचे मुबारक अथई बचिड़े जो। साईं अल्हम्दुलिल्लाह बचिड़ो बि ॾाढो सुहिणो आहे, हसीन व जमील आहे। छा त हुनजी सोने चोड़े चंड वांगुरु बि हीअं चमकाट अथसि। पर साईं अखियूं नथो पटे, काबे में बि न पटे, मुंहिंजी झोलीअ में बि न पटियूं अथई। मूंखे खदशो थियो आहे, अलाए बचिड़े खे अखियूं आहिनि अलाए न आहिनि। पहिरीं फरमाए चाचे ही उहो बचिड़ो दुनिया जे बचिड़नि जहिड़ो न आहे, ही उहो अली आहे जेको तुंहिंजे पेट में वाइदो करे आयो आहे। हिकिड़ी अलीअ खे ख़बर, ॿी महबूब खे ख़बर। मुजाहिद छा ॼाणे याली छो चवंदो आहे, अबा जेको अम्मा जे पेट मां ई नबूअत जो ऐलान ते कलमो पढ़े पियो, इन खां मथे ॿी ॼाण कहिड़ी आहे? इहे न साईं। हाणे महबूब अलीअ खे अञा पंहिंजे रहमत वारे हथड़नि ते खयूं, हथनि ते खयूं त अलीअ 2 अखियूं पटियूं। ॾाढा चओ सुभान अल्लाह। अलीअ 2 अखियूं पटियूं त महबूब फरमायो अली काबे में अखियूं न पटियाई, अम्मा जी झोलीअ में अखियूं न पटियाई। अॼु मां मोहम्मद हथनि में की त अखियूं पटियूं अथई। चई पहिरीं तोखे सभु ख़बर आहे, केरु मञे न मञे, पर मां अलीअ खे ख़बर आहे। मां अलीअ खे ख़बर आहे त पहिरीं अवां नबियुनि जा सरदार आहियो त मां अली वरी अलाह जो शेर आहियां। अम्मा जे पेट मुबारक में साईं मां वाइदो कयो ऐं दुआ घुरी त मुंहिंजा मालिक अॼु तो मां अलीअ जी आमद, पंहिंजे शेर जी आमद पंहिंजे पाक घर काबे में कई आहे, जेको काइनात जो काबो आहे। पर मां अली तुंहिंजे घर में अख न पटींदो। मालिक अम्मा जे कदमनि में जन्नत रखी अथई,
पर मां अम्मा जे गोद में भी अली अख न पटींदो मालिक मां दुनिया ते अली अख तॾहिं पटींदुसि जॾहिं नबी जो सरदार वॾुहा वारो चेहरो मां अलीअ जे अॻियां हाणे अली अख पटे ड्रॉ कंदो सुभान अल्लाह कंदो। भेटाई घोट जी रूहानियत त हुई न, बेशक रूहानियत त हुई न। ओॾी महिल ई भेटाईअ फरमायो त पिरीअ फरमायो पंहिंजा अल्फाज़ अलीअ खे फरमायो त अली तो अॻे छो न अख पटे। अलीअ पंहिंजा लपड़ा चोरे पिरीअ खे फर्म अर्ज़ पियो करे ओ मुंहिंजा महबूब मूंखे उञ अव्हां जी आउं पाणी कीअं पियां, मूंखे उञ अव्हां जी आउं पाणी कीअं पियां। विझी अखियूं अखिड़ियुनि में तके हूंद तकियां पोइ थोराए थो थियां जे साजन सऊं निहारे। सुभान अल्लाह। अबा जे कॾहिं चवे त यार मदीनो परे आ, मदीनो परे आ, हितां तुंहिंजो आवाज़ कीअं उते वेंदो, चरियो त नाहे। ये खोड़ अहिड़ा टोला निकिरी पिया आहिनि अणपढ़े उम्मत महबूब जेके गुमराह करण जे लाइ। पर मां चवां थो ही सैयद जा अल्फाज़ पंहिंजी ज़बान में पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ में अहिड़ा त पका करे छॾ जेकॾहिं चवई त अबा मदीनो परे आहे हितां कीअं तुंहिंजा सॾ ॿुधंदो। चईसि अबा कील थियो तो आवाज़ कॾहिं ॿुधो आहे, चवंदो न। चीज़ड़े कील आहे जेकॾहिं पन जेठो अचे ॾिसण में न अचे क़ुरान खोले ॾिस हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम उहे लश्कर सां अचे पियो 3 मील परे केतिरा जबल आया, केतिरा ॻोठ वादियूं आयूं, केतिरियूं नहरूं अॻियूं आयूं 3 मील परे। कील जो आवाज़ अल्लाह जे नबीअ ॿुधी लश्कर खे रोकियो। कील थी चए पंहिंजे कीलनि खे जल्दी ॾिणनि में लिकी वञो। अल्लाह जे नबी सुलेमान अलैहिस्सलाम जो लश्कर अव्हां खे लताड़े छॾींदो। इहे आवाज़ 3 मील परे हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम उन कील जा आवाज़ ॿुधी लश्कर खे बिहारियो आहे। अरे ही सुलेमान अलैहिस्सलाम आहे, ही नबियुनि जो सरदार आहे। सॾ तूं कर लबैक या उम्मती मोहम्मद। सुभान अल्लाह। बेशक तो हाणे सॾण ॾांहुं न ईंदो त छा कबे। उन अंधे खे चइबो अंधा इहा मंज़िल मदीनो परे तोखे ॾिसण में थो अचे पर मदीने वारो साईं असां सां गॾु आहे, गॾु आहे। छो जॾहिं असांजी सिंध जी सूंहं महबूब जो परवानो हज़रत अब्दुल रहीम गिरोड़ी रहमतुल्लाह ताला अलैहि चओ रहमतुल्लाह ताला अलैहि पंहिंजी अम्मा सां थो ॻाल्हाए। ओ अम्मा जी बचा अम्मा तोखे पंहिंजी बचपन नंढपण यादि आहे? चइबा छा कहिड़ी, मूंखे त यादि न आहे। अम्मा मां यादि ॼाणाए? चई हा बा ॼाणाए। चई अम्मा तूं नंढड़ी हुई 8 सालनि जी हुई, नाने साईं तोखे ॿकरियूं चारण लाइ घर खां ॿाहिरि ॿकरियूं छोड़े ॾिनियूं हो। तूं ॿकरियूं चारण लाइ ॿाहिरि निकिती त तूफ़ान आयो हो, झग आई, वाच आई, मींहुं आयो हो, ॿकरियूं के काॾे भॻियो, ॿकरियूं के काॾे भॻियो। तूं बि डुकंदी वई वञी खॾ में किरी रड़ियूं कयई। पोइ ओॾी महिल हिकिड़ो घोड़े ते सुहिणी सूरत वारो आयो जंहिं तोखे खॾ मां कढी नाने जे घर पहुचायो। चइबा कलो गोॾी आहे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। कलो गोॾी आहे। मूंखे बाबा इहा यादगिरी आहे नंढपण वारी त वाक़ई तूफ़ान आयो, मींहुं वाच आई, मां खॾ में किरी वियमि। घोड़े ते हिकिड़ो जवान आयो मूंखे खणी बाबा साईं जे घर छॾे वियो हो। अम्मा पोइ उन जवान खे सुञातो हुई? चई न बाबा मां न सुञातो। अम्मा ही उहो अब्दुल रहीम तुंहिंजो बचड़े जी रूहानियत ही जेको जन्नत मां अची तुंहिंजी मदद कई। हाणे जेकॾहिं उम्मतीअ में ज़ात जो बि मंगरियो पर पुनल सां प्यार अथसि त उन जी रूहानियत अवल ई अची अम्मा जी मदद करे थो। मां तव्हांखे ॿुधायां हीअ असांजे मिठड़े साईं गुल मोहम्मद साईं जे लाइ ही जेको प्रोग्राम अदा को कीअं चवंदो को कीअं चवंदो यार ही ख़र्च थिया, ही शामियाना थिया, ही फंडरूं कुठियूं, ही देगियूं पकियूं अजायूं आहिनि। छा को मरूं वखे क़बर में असां देगियूं खणी आयासीं? रब थो चवे न न इहे मूंखे देगियुनि जी ज़रूरत न आहे। खाओ बि तव्हां
खाओ भी तव्हां, पचायो भी तव्हां। मां रब खे तव्हांजे देगिन जी ज़रूरत न आहे, पर मां रब करीम अव्हां जी मोहबत वारी तकवा ॾिसी उन मरहूम खे सवाब ॾींदो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, बेशक बराबर। तकवा ॾींदो। तकवा आहे, इरादो आहे, इरादे सां ई त बेड़ा पार थींदा। बेशक बाक़ी जेकॾहिं इरादो ई न हूंदो त छा थींदो। पर इहा तव्हांखे ख़बर हुअणु खपे। तव्हांखे ख़बर आहे त जेको कुझु आहे अलाह जे क़ुर में बि आहे त जीअं सुणे अलीअ जॾहिं अम्मा ख़ातून जन्नत सां निकाह फरमायो त कीअं निकाह विधो हुई? मुंहिंजे महबूब जे न्याणीअ जे लाइ रिश्ते जी घुर करण लाइ इहे असहाब सगुरा खुलफा राशिदीन सुहिणो अली बकरी पियो चारे, सैयदना अबा बकर सिद्दीक़ आयो आहे, फारूक आज़म आयो आहे, सुहिणो उस्मान गनी आयो आहे। सुहिणा अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह। वालेकुम अस्सलाम। साईं ॾियो हाल हवाल। साईं असां इरादो खणी आया आहियूं त मुंहिंजे महबूब जी न्याणी पाक ख़ातून जन्नत लाइ साईं ख़ानदानी कई कुरैश ख़ानदान जा अमीर तरीन रिश्ता आया आहिनि, पर पिरीं अञा का बि ॻाल्हि उन्हनि सां हा न कई आहे। असांजो इरादो आहे त अव्हां उहा तलब कयो, उहो जेकॾहिं संगो अव्हां वठो, अव्हांखे मिले त असांजी दिलि ख़ुशि थींदी। साईं फरमायो अव्हां ॿकिरियुनि सां बीहो त मां महबूब ॾे वञा। हाणे साईं महबूब ॾे जेॾीमहिल अली सुहिणो थो वञे, वाह मुंहिंजा महबूब इहे ग़ैब जी नज़र रखण वारा, प्री तुंहिंजे कदमनि तां मुंहिंजा छा बचा ॿार माल मिल्कियत कुर्बान करे छल क़बूल करे। सुभान अल्लाह। जेॾीमहिल अली सुहिणो मुंहिंजे महबूब जो जे हवेली जो दर थो खड़काए, दर खड़काइण सां अड़े पहिरियों ॾिसे त पोइ ख़बर पए फलाणो आहे, अबा केरा फलाणो आहे, पर न दरवाज़ो ॾिनो पियो आहे, दरवाज़ो खड़के थो। हेॾा महबूब हवेली पाक में अंदरि पंहिंजे कमरे मुबारक में हुजरे में वेठा आहिनि। ओॾी महिल ई आवाज़ ॿुधी चवंदा ख़दीजतुल कुबरा जी मुंहिंजा पिरी कुर्बान वञा। असांजे हवेली पाक जो जेको अॼु दरवाज़ो थो खड़काए न, इहो अलाह ई अलाह जे रसूल जो महबूब आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। दरवाज़ो जो खोलंदे सुहिणो अली बीठो आहे। अली सुहिणा कीअं आयो आहे? साईं अव्हांखे सभु ख़बर आहे, हीअ उमेद खणी आयो आहे, झोली खणी आयो आहे। पिरीं फरमायो अली हीअ तुंहिंजे घुर करण खां अवल ई मूंखे रब करीम हुकुम कयो आहे त ख़ातून जो निकाह अली मूंसां शेरे ख़ुदा सां अलाह मुंतखिब वॻई करे छॾियो आहे। हाणे निकाह जी तयारीअ लाइ अली ज़ाहिर में गुरबत आहे। हाणे केॾो पैसा अचनि, अली पंहिंजी तलवार बाज़ार में खणी वञण लाइ इरादो कयो त मां तलवार विकिणी थो अचां। उहा तलवार सुणे उस्मान ख़रीद कई आहे, उनजी रक़म घुरबल अदा कई आहे। उन खां पोइ सामान वग़ैरह निकाह जी तयारी कई वई आहे त वरी उन निकाह में ई अलीअ खे वरी उहो उस्मान तलवार तोहफ़े में वापसि ॾे। हाणे जेॾीमहिल निकाह थो थिए, मुंहिंजा महबूब वकालत कनि त शाहिदनि जी बि ज़रूरत न आहे। पिरीं निकाह पाण फरमायूं ऐं शाहिद बि पाण कयूं ऐं वकालत बि पाण कयूं। अचे सुहिणे अलीअ खां था पुछनि, ओ सुहिणा अली काबीने में छा थो ॾिए, हक़मार में छा थो ॾिए? अर्ज़ु की मुंहिंजा महबूब 1.5 किलो चांदी थो ॾियां। ओॾी महिल ई वरी अम्मा ख़ातून जन्नत खां महबूब फरमान, ओ पुट फातिमत ज़ुहरा अली वलद अबू तालिब 1.5 किलो चांदी हक़मार में शरई मां मुहम्मद जीअ में निकाह में मुर्स रखणु क़बूल आहे। अम्मा सां थी चए बाबा मूंखे हक़मार क़बूल न आहे, अली क़बूल आहे। सुभान अल्लाह, सुभान वाह वाह। ओॾी महिल ई महबूब था फरमान, पुट काबीने खां सवाइ घोट क़बूल न थी सघंदो, तंहिंजे करे पहिरें काबीनो क़बूल करणो पवंदो। ओ मुंहिंजा बाबा हिन अलीअ सां निकाह अव्हां न फरमायो आहे, अलाह ताला मुंतखिब कयो आहे, उनजो हुकुम आहे त पोइ रब जे तरफ़ां काबीनो अचे त मां अली क़बूल कयां। ओॾी महिल वही अची वियो आहे। अर्ज़ु थो करे मुंहिंजा महबूब ख़ातून जन्नत खे चयो त काबीने में जन्नत ॾिनी आहे। महबूब था फरमाने, पुट रब वॾो महिरबान आहे, अव्हांखे काबीने में जन्नत ॾिनी आहे। अर्ज़ी करे त न बाबा न, मूंखे जन्नत नथी खपे, मूंखे जन्नत नथी खपे, जन्नत न खपे। बाबा छा थी घुरी? जिब्रील अची वियो आहे। ओ मुंहिंजा महबूब ख़ातून जन्नत खे चयो अल्लाह ताला
ताला तो फरमाए खातून ज़बान मां लफ़्ज़ कढंदी वञे त मां रब पूरो कयां सुभान अल्लाह रुगो चवे ओ पुट हेॾा अंगल वाहिदुल कहार बि आहे राहमीन असांजे मथां हाणे एॾा अंगल रब सां थी करे तुंहिंजो मक़सदु छा आहे जिबरील पहुची वियो आहे चए थो रुगो खातून कुछे त मां रब पूरी कयां ओॾी महिल अखर में लुड़कारे चवे थी ओ मुंहिंजा बाबा ओ मुंहिंजा बाबा पंहिंजे रब खे चओ त पंहिंजे कुदरत वारे हथ सां कुदरत वारे कलम सां कुदरत वारे कागज़ ते उहे नूरानी लफ़्ज़ लिखी ॾिए तो मुंहिंजा बाबा तुंहिंजी गुनहगार उम्मत माफ़ करे अली मांखे क़बूल आहे अल्लाह ताला नूरानी रेशमी रुमाल ते उहे अल्फाज़ कापीर में ओ मां खातून जन्नत लाइ लिखी ॾिनो आहे त क़यामत जे ॾींहुं खातून चवंदी वेंदी मां रब बख़्शंदी माना हेॾो प्यार आहे त महबूब जे बचड़नि जे करे आहे बेशक बचड़नि जे करे आहे प्यार ॾिसो त छा आहे अम्मा खातून जन्नत अम्मा आशा सिद्दीक़ा वेठियूं आहिनि ॿियूं बि कचहरीअ में औरतूं वेठियूं आहिनि दीदार में अम्मा खातून जन्नत थी चए ओ अम्मा आशा कि जी बचा अम्मा मूंसां रीस न कंदी कर अम्मा कहिड़ी रीस कहिड़ी माउ जी लाल आहे जो खातून जन्नत सां रीस कंदी कहिड़े बारे में थी चई इन ॻाल्हि में का हिकमत आहे छाजे करे थी चवे जी अम्मा मां इन जे करे थी चवां जो तुंहिंजो अबू बकर आहे मुंहिंजो अबू मोहम्मद आहे सुभान अल्लाह बेशक इन जे करे चवां थी त मुंहिंजो अबू रहमत लिल आलमीन आहे तुंहिंजो अबू बकर सिद्दीक़ आहे इन जे करे थी चवां अम्मा साइण बि थी चए उहा हुज थी रखे ओ पुट खातून जन्नत जी अम्मा जी पुट मां तोसां त रीस कान थी कयां पर हाणे मूंसां बि रीस न कजाए रीस न कजाए अम्मा कहिड़े बारे में थी पुछे कहिड़े सबब इन में छा हिकमत आहे कीअं थी इन बारे में पुछी ओ अम्मा तो चयो त मुंहिंजो अबू मोहम्मद आहे ऐं मुंहिंजो अबू बकर आहे त हाणे इन लाइ ॿुधायां थी त मुंहिंजे तुंहिंजे अबे मुंहिंजे वर ॿुधाए छॾियो आहे क़यामत जो ॾिहाड़ क़बरुनि मां उथंदासूं जन्नत में असां हलंदासूं त पुट तुंहिंजो हथ अलीअ जे हथ में मुंहिंजो हथ मोहम्मद जे हथ में सुभान अल्लाह जन्नत में मुंहिंजो हथ महबूब जे हथ में हूंदो वाह ही प्यार ई मोहबत आहे अली जॾहिं जॾहिं अञा ॼाओ ई न आहे उमेदवारी थी आहे अम्मा खातून जन्नत खे त अम्मा बीबी फज़ुल महबूबनि जी चाची ख़्वाब थी लहे त मुंहिंजे महबूब जे जिस्म जो टुकड़ो कटिजी मुंहिंजी झोलीअ में पियो आहे ईअं राड़ करे उथी पई रोई ॾिनई रिहूं कयई या अल्लाह ख़ैरु कजा पिरीअ रे दुश्मन घणा आहिनि महबूब ॾे ख़ैरु कजा मुंहिंजा मालिक सॼी राति गणतीअ में गुज़ारी रोई जेॾी महिल पिर पुटी थी फजर जी निमाज़ जो टाइम थियो रोअंदी महबूब ॾे टुरंदी वई आहे हवेलीअ में जो अञा कदम रखियाऊं ॾिठो त महबूब वुज़ू था पिया फरमाइनि रोअंदी जो आई त पिरीअ फरमाए चाची ख़ैरु त आहे न हा साईं अव्हां ॾे ख़ैरु आहे अल्हम्दुलिल्लाह मूं ॾे ख़ैरु आहे तूं छो थी रोई साईं मां अॼु राति ख़्वाब लधो आहे त अव्हां जो उसबो कटिजी मुंहिंजी झोलीअ में पियो आहे सॼी राति रुनो अथमि दुआऊं घुरियूं अथमि इन जे करे अव्हां जे मां ख़्यालु पुछण जे लाइ आई आहियां का मुंहिंजे महबूब खे ईज़ा तकलीफ़ त कोन पहुती आहे चाचे महबूब खिली करे चयो चाची अव्हां जो भलो ख़्वाब आहे चइसि इहो कहिड़ो भलो आहे जो अव्हां जो उसबो कटिजी मुंहिंजे झोलीअ में पए पहिरीं फरमाए चाची मुंहिंजी न्याणी ख़ातून जन्नत फातिमत ज़ोहरा खे उमेदवारी आहे उनखे पुटड़ो ॼमंदो जंहिंजो नालो मां हुसैन रखंदुसि जेको तुंहिंजी झोलीअ में पवंदो तूं पालींदीअ हुसैन मिनी व अन मिनल हुसैन हुसैन मूं मां आहे मां हुसैन मां आहियां यानी हीउ अहिड़ो प्यारु आहे हीउ सभु कुझु प्यार जे वजह जे करे आहे मता कंहिंखे का दिलि में गुमान को हुजे मां इहा हिकिड़ी आख़िरी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त हज़रत भावियो आयो हज़रत उज़ैर रज़ी अल्लाह ताला अन्हु मां वटि वॾी उमिरि वारो आहे सहाबी उन वटि आयो आहे ओ उज़ैर जी साईं सुहिणा अव्हां खे महबूब मदीने वारे साईं पंहिंजी कुल्हनि वारी चादर ॾिनी जी हा साईं चई अॼु मां तोॾे आयो आहियां 80,000 दीनार इन चादर जी रक़म मां तोखे ॾियां थो चादर मूंखे ॾे
तंहिं वक़्त में 1400 साल अॻे उन वक़्त में उन चादर जो बाज़ार में उन कपिड़े जो बाज़ार में रेट 2 रुपया या 5 रुपया हुयो, पर उन महबूब जे ग़ुलाम चयो त वाकई इन कपिड़े जो बाज़ार में मुल्ह 2 रुपया 5 रुपया हुजे, पर जेका मुंहिंजे महबूब जे जिस्म में लॻे उन जो मुल्ह ई न आहे।